वधीक चई त मां अवां जो दुश्मन न आहियां, मां त अवां जो ग़लतफहमी दूर करण आयो आहियां। त इहा ॻाल्हि आहे। अदी मीरा छा पई सोचे? ससी मां इहो सोचां पई त बहादुर जहिड़े माण्हूअ खे वज़ाहत करण जी कहिड़ी ज़रूरत पई। इहा त मूंखे ख़बर नाहे अदी त बहादुर खे वज़ाहत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इन जो मतलब त ये सब हरकतूं बहादुर करे रहियो आहे। इहो वरी मतलब तो कीअं कढियो? उहो इन करे ससी त बहादुर हिकु अना परस्त माण्हू आहे। उहो कॾहिं बि कंहिं वटि हली कोन वेंदो। जेकॾहिं बहादुर खे माफ़ी तलाफ़ी करणी हुजे आ त उहो असांजे मर्दनि वटि अचे आ। चाचा हाशिम बि ईअं थो चवे त हू असां वटि आख़िर आयो छो हुयो? ख़बर न आहे असां वटि अलाए छो आयो हो। अदी मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। पर मां समझी वई आहियां ससी। अदी तूं छा समझी वई आहीं? हू सिर्फ तोखे ख्वार करण जे लाइ इहो सभु कुझु करे रहियो आहे। ईअं नाहे अदी, हू त मूंसां प्यार कंदो आहे। पहिरियां मूं बि ईअं ई समझो हुयो, पर हक़ीक़त में ईअं न आहे। तुंहिंजो दग झलण हर तरह सां ग़लत अमल आहे ससी। खैर तू घणो न सोच। हल त हाणे पाणी भरण हलो। ठीकु आहे। ठीकु आहे साईं, ईअं ई थींदो। ऐं कोशिशि कंदुसि इंशाल्लाह इहो कमु कंप्लीट थी वेंदो। महिरबानी। ॾे ख़बर दिनूं कमदार। बाबा साईं फसल त असली अहिड़ो थियो आहे जो वञी थिया 7 खैर। दिनूं या त वॾी ख़ुशी जी ख़बर ॿुधाई अथई। पीर करामत असांजो फसल ॿोड़ाए छॾियो त जी घणे पाणी जे करे पंहिंजो फसल सुकी वञे। पर दिनूं कमदार, जंहिंखे अलाह रखे न तंहिंखे केरु चखे। चवंदा आहिनि त ॿुॾी जा बि ॿीणा। हा बाबा, पहिरियों त असुल फसल सड़ी वियो हो, पर जॾहिं न पाणी सुको त असली अहिड़ा सलाह कढे जो बाबा दुश्मन जी दिलि ते असली दाग थी बीठो। हा दिनू, अलाह साईं बि हिननि जो मददगार आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त आ ग़रीबा ख़ैर खुदाई। तुंहिंजी इहा हिमत जो बसरा खे चई कमदार नबूअ ॾे न्यापो करायो थी त हू फसादनि जी जड़ आहे। जे इहो कमदार नबूअ जो कमु आहे त पोइ पीर एहसान विलायत छॾे हिते कंहिंजे चवण ते वेहण आयो आहे? हा ॿुधाए न, कमदार नबूअ चवण ते आयो आहे? तूं मुंहिंजे ज़ाती मामलनि में न अचो। तूं मूंखे चङी तरह सुञाणे थी। साईं मां तव्हांजी वञी आहियां ऐं तव्हां मुंहिंजा वर आहियो। तव्हांजी बेकरे जे लाइ मां न सोचींदसि। इहो किथां जो इंसाफ़ आहे? इंसाफ़ चाहे ऐं ना इंसाफ़ी चाहे मां सभु सम्झां थो। मूंखे न सम्झाए। जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी इज़त ऐं सुकून जी गुज़ारणी थी न त पोइ सब्र जी सुती पी ॾेरा इज़त सां वेही पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। न त ॿी सूरत में बेसब्रनि खे सब्र कराइण पीर करामत ईंदो आहे। साईं सब्र तो मां कंदी आहियां, उनजी त सज़ा काटियां वेठी। जे सब्र न कयां हा न त केदियाणी बणजी ये सुर न सहा। पर एतिरो चवंदसि त नबू कमदार तव्हांजो बेड़ो गर्क कंदो। ऐं मूं बसरा खे चयो हो त नबू कमदार खे चओ त सब्र सां कमदारी करे ऐं करामत साईं खां ख़ुदा कम न कराए। बुरे अमल जो बुरो नतीजो हूंदो आहे। मां बुरो आहियां, बुरो ई सही। ये सच्चाई जे कठल घुस न त पोइ माण्हू ची भाटे छॾींदा। छा तूं मुंहिंजी इज़त न कंदी आहे? हे मां न तुंहिंजे चवण ते हलियुसि त रहियो खोयो रोबताब इज़त बि हली वेंदी। ईअं न आहे साईं। तव्हां हिकु दफ़ो दिलि सां फ़ैसिलो कयो ऐं पंहिंजी दिलि खे साफ़ कयो। माण्हुनि खे मोहबत ॾियो ऐं मिठड़ो ॻाल्हायो ऐं पोइ ॾिसो त तव्हां सां माण्हू कीअं था मोहबत कनि। माण्हुनि खे आज़माई त ॾिसो। मूंखे आज़माइण जी काई बि ज़रूरत कोन्हे। मां जो ई आहियां जो ई रहंदुसि। इहा तकरीर मूंसां न कंदी कर। हक़ीक़त इहा ई आहे जेकी मूं तव्हांखे ॿुधाई। मूं अंदर जो सूर अंदर में ई दफ़न करे छॾियो ऐं दुश्मनी जी दीवार खे किराए छॾियो। पर असांजा दुश्मन इन दुश्मनी जी किरियल दीवार खे ॿीहर खड़ो करणु चाहे। बहादुर ख़ान, जेतिरे क़दुरु मां सम्झां थो, बल्कि मां पक सां चई सघां थो
या साजिश शैतान नब्बू कमदार जी आहे। ये नब्बू कमदार ॿिनि दोस्तनि जे विच में डार विझण जो पक्को माहिर आहे, छो त शैतानगिरी करण को इन को सिखे। सॼो ॾींहुं वते तो रोलंदो, कॾहिं मुंहिंजी ज़मीन ते त कॾहिं वॾेरे अनवर जी ज़मीन ते। एहसान साईं, वॾेरो अनवर बिल्कुलु सही थो चए, इहा सॼी शैतानगिरी इन नब्बू कमदार जी आहे। फिर एहसान साईं, बहादुर सचो आहे। मां हाशिम जी दिल मां शक जो शोलो कढी छॾींदुसि। सरदार साईं, चाचा करामत खे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे, छो त हू पाण फॾाई आहे। एहसान साईं, हाणे वक़्तु अची वियो आहे त इन पीर करामत खे गादीअ तां बेदख़ल कनि। बहादुर खान अहिड़ो कमु मां नथो करे सघां, छो त जेको हिकु दफ़ो गादी नशीन थियो न, मरण घड़ी ताईं उहो गादी नशीन रहंदो आहे। इहो मुरीदनि ऐं खादमनि जो फ़ैसिलो, हिन में मां दख़ल अंदाज़ी कोन कंदुसि। पोइ त ही पीर करामत अलाए केतिरनि जा घर उजाड़े छॾी। बहादुर खान, तू फिक्र न कर, अल्लाह जी लठ बे आवाज़, ज़ालिमनि खे टिको रसो ज़रूर मिलंदो आहे। पीर एहसान साईं, तव्हां वेही ॾिसजो, इन पीर करामत जी जॾहिं हिन पकड़ थी त हुनजो अंजाम ॾाढो ख़राब थींदो, भयानक थींदो हुनजो अंजाम। हाँ सरदार साईं, बुरे जो नतीजो बुरो हूंदो आहे, पर इंसान बददिमाग़, हर शइ जी ख़बर हूंदे बि मुड़नि कोन था, नई वरी पंहिंजे खोपड़ीअ मां कमु था वठनि। हाँ एहसान साईं, इंसान जी हीअ ऊंधी खोपड़ी आहे। अल्लाह साईं सभिनी खे सम्झ। हमरा जूं त मती मुझी पयूं आहिनि ऐं बहादुर जूं त वायूं ई बताल थी वयूं आहिनि। बंगुल हाजी शरीफ़, होशियारी सां कमु कजांइ, कि बहादुर खे ख़बर पइजी वई त वॾो गंद थींदी। गुलज़ार जे हमराहनि वॾो कमु कयो आहे, इन बहादुर खे त ख़बर ई कान पवंदी। हाजी शरीफ़, गुलज़ार खे चओ पोइ बि कारवायूं बंदि कनि, हफ़्तो ॿ तरसी को नओं ममण मचाइनि। बंगुल, हाणे त मामिलो मचियल आहे, हाशिम जी गैरत जागी पई आहे। हाणे हाशिम बहादुर सां घटि कोन कंदी। शरीफ़, हाशिम हाणे उॿारो कोन थींदो, तकड़ करे कोन विढ़ंदो बहादुर सां। पीर एहसान ऐं सरदार शाह ज़मान उन्हनि खे विहण कोन ॾींदा। इन्हीअ जो मतिलबु त असांजी महिनत अजाई वई। अहिड़ी ॻाल्हि नाहे, ॿिन्हिनि धुरनि जी दिलि में विसविसा पैदा थी विया आहिनि। तूं ही दुखी वई आहे ऐं बाह ज़रूर ॿरंदी, पर वक़्तु लॻंदो। पर तूं तकड़ न कर, जे ठारे ठारे खाईंदे त वात बि कोन। दिलावर पुट, असां मर्द माण्हू केसिताईं रज़ पचा कंदासीं? हाणे त मुंहिंजा हथ बि सड़ी था वञनि। पुट, मुंहिंजी दिलि चए थी त तुंहिंजे मुंहं ते मोड़ ॿधां, मां तुंहिंजी शादी करायां पुट, त जीअं हिन रधणे जे कम मां मुंहिंजी जान छुटे। चाचा, मुंहिंजे हथ जी लकीरुनि में शादी लिखियल ई न आहे। मूंखे संग केरु ॾींदो? न चाचा, मूंखे अहिड़ा ख्वाब न ॾेखार जंहिंजी का बि ताबीर न हुजे। दिलावर पुट, उमिरि जे हिन पछाड़ के पहर में मां ख़ुशियूं माणण थो चाहियां। ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं मां तुंहिंजे ॿारनि सां गॾु खेॾण थो चाहियां। पुट, इनकार न कर, हिन पोढ़े चाचे जी हसरत पूरी कर। पुट, चाचा, मूंखे संग केरु ॾींदो? मां दोस्ती जी दीवार में ॾार विझण नथो चाहियां। न चाचा न, मां शादी नथो करे सघां। दोस्ती में ॾार छो पवंदो?
हाशिम भी त शादीशुदा आहे। जेकॾहिं तो शादी कई त कहिड़ो आसमान किरी पवंदो। चाचा सुमर मूंखे त सम्झ में ई कोन थो त मुंहिंजे लाइ संग केरु घुरंदो ऐं मूं में एतिरी हिमत ई न आहे। मूं में हिमत आहे। कालूअ जी धी राणी सदा मलूक आहे। हथनि में बि सवाद अथसि। कालू चाचा केरु कालू? कालू मछेरो मुंहिंजो दोस्त आहे। हुनजी धी राणी जहिड़ी अलाह साईं सूरत ॾिठसि ओड़ो ई अथसि अख़लाक। न चाचा न, तव्हां कालू खे अचो फ़िलहाल। बस दिलावर, हाणे मां मट करे कोन वेंदुसि। चाचा सुमर, ओ चाचा सुमर, चाचा सुमर। रईस बहादुर खान जे बादशाही जो ख़ैर। बेखबर जफर को हाल अहवाल? रईस फिलहाल तो माठार लगी पई आहे। ख़बर नथी पवे त अवां खे केरु थो वेड़ाए। जफर मां कबूतर जी ॻाल्हि ते सोचे रहियो। रईस कबूतर आहे वांदो, अवां हुननि जी ॻाल्हि में न अचो। हू त ॾाढ़ी लाइ उबती सुबतियूं ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। जफर तूं कड़ी कड़ीअ सां मिलाए। एहसान साईं भी चए थो त इहा दुश्मननि जी साज़िश आहे। सरदार शाहजमान भी चए थो जेकॾहिं हाशिम ऐं दिलावर तुंहिंजे मथां फायरिंग कनि त मां ॾंड ॾो भरे ॾींदुसि। हाँ सुमर, ये खबर है? सरदार साईं बिज बाण ज़मीन ताईं पहुचाए छॾियो अथमि। बाक़ी डीज़ल जी ज़रूरत आहे, सो खणण आयो आहियां। ट्रैक्टर जो घणो कमु आहे। मुंहिंजी जीवण चाचे सुमर के डीज़ल जा पैसा दे। हाँ बाबल साईं, पर मां चवां थो त इन पंप वारे ॾिसण जा खोड़ सारा पैसा आहिनि, उन मां डीज़ल भरायूं। हाँ याद आहे, इन पंप वारे सां ॾेती लेती थींदी आहे। सुमर तूं वञी डीज़ल भराए। हाँ बाबा, पर छा? मूं सरदार साईं अव्हां खां कुझु पैसा घुरिया हुआ। पुराणो कर्ज़ अथमि, उहो लाहिणो आहे। जीवण चाचे सुमर खे 20,000 रुपया ॾे। हाज़ुर बाबल साईं, हाणे थो ॾियांसि। सरदार जी बादशाह जो ख़ैर। घुर्जे में ख़ैर। ये खबर साईं दादा, मुल्क में छा पियो थे? सरदार साईं दुश्मन जे मुंह में धूड़ आ, बाक़ी सजण तो उही सराह आहिनि। साईं दादा ये चपटी वजाए मां ट्रैक्टर वापस कया हाँ। जेकॾहिं एॾो पीर करामत करे पियो, उन्हनि खे वाखो करण जे लाइ कानून जो सहारो वरितो अथमि। बाक़ी हाशिम वारनि इहो जज़्बाती क़दम खयो आहे। सरदार साईं ट्रैक्टर जेको असां झेड़ो करे वापस कयो आहे न, इहो ॾाढो सुठो कयो आहे। सरदार साईं सिर जो जवाब पत्थर सां ॾियणु ज़रूरी आहे। तव्हां जे लाइ हाशिम वारनि खे इज़त आहे। सरदार साईं तव्हां जी इज़त में को बि डिंघेर उछलाईंदो न, उनखे असां उफट मारे छॾींदासीं। कबूतर चए थो त शरीफ ऐं गुलज़ार दुश्मनी ते बचाए रहिया। जॾहिं इहे सभु कड़ियूं मिलाईंदे न त पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त इहा सॼी साज़िश मामा शरीफ ऐं गुलज़ार जी आहे। रईस हाजी शरीफ अवां जो मामो आहे। उन्हनि अवां सां ताज़ो ठाह कयो। हुनजो तव्हां खां सां केरु आहे? हाजी शरीफ अवां जो दुश्मन कॾहिं बि नथो थी सघे। त पोइ ज़फर आख़िर इहो दुश्मन केरु आहे? रईस इहो हिकु सवाल आहे जंहिंजो जवाब तलाश करे रहियो आहियां। देर न कर ज़फर, ईअं न थिए जो असां दुश्मन खे ॻोल्हींदा रहूं ऐं दुश्मन बाहि ॿारियो हलियो वञे। अलाह ख़ैर कंदो रईस, दुश्मन खे शिकस्त नसीब थींदी। साईं दादा वाकई तव्हां मुंहिंजा जानिसार आहियो। तव्हां पंहिंजूं जानियूं मुंहिंजे मथां क़ुर्बान करण लाइ तयारु आहियो।
सरदार साईं, असांजे सिर जे मथां ख़ुदा खां पोइ अव्हां जो सायो आहे। ही सभु मिसकीन ऐं लाचार माण्हू अव्हां जे आधार ते हिते वेठा आहिनि। चाचा सूमर, अल्लाह जी मखलूक सां जेको बि न उचाईंदो उन सां मुंहिंजी जंग आहे ऐं जंग जारी रहंदी। ऐं मुंहिंजी जंग जा सिपाही तव्हां ऐं मुंहिंजे 7 राजनि जा जेके बि ॿार बच्चा आहिनि सभु मुंहिंजा सिपाही आहिनि मुंहिंजी जंग जा। चाचा सूमर, मूंखे पंहिंजे 7 राजनि जो हिकु हिकु बच्चो पंहिंजे बच्चनि वांगुरु अज़ीज़ आहे। मां पंहिंजे दिलेर साथियुनि जो सरदार आहियां। फ़ख्रु आहे मूंखे पंहिंजे दिलेर साथियुनि ते। हा बाबल साईं, तरह त माण्हू पंहिंजनि घरनि दरनि छपरनि ऐं मिननि खे मोर्चा ठाहे वेठा आहिनि। वो इन्हे करे त केॾी महिल बि दुश्मन हमलो करण चे त मुड़ुस थी मुक़ाबिलो कयूं। जीवण, मां फ़ख्रु कंदो आहियां पंहिंजे साथियुनि ते। मां फ़ख्रु कंदो आहियां पंहिंजे 7 राजनि जे माण्हुनि ते। हू सुजाग आहिनि, ऊंधे में अंधेरो करे न वेठा आहिनि, ऊंधे जा आदी न आहिनि, सुजागन। सरदार साईं, तव्हां जेकॾहिं हुकुम कंदो न ईअं हड़ई अला त्योहार करे निकिरी पवंदा। हा साईं दादा, इन्हीअ करे इन नपू कमतार जड़नि माण्हुनि खे मां भाईंदो बि न आहियां ऐं उन्हीअ खे धिका ॾेई इन्हीअ करे कढियोमि त हुनजे अंदर में शैतान वेठल आहे। मां अहिड़नि नपू जड़नि शैतान माण्हुनि खे पंहिंजी भर में बि विहण न ॾींदो आहियां। बाबा साईं, हाणे मूंखे इजाज़त। भली भली, तू भले हल। जीवण, चाचे सूमर के 20,000 रुपया दे। शाबाश। अच्छा सुमर, बेज़मीरन जो ज़मीर जागी पियो आहे। कमदार नबू इन लौंगा मुराद खे हाणे नाहे छॾणो। इन्हनि ॿिन्ही खे ऊंधो टंगे खुरड़ियूं हणाईंदो सन। मुर्शिद साईं, इन्हनि खे ॾिसण सां ई मुंहिंजे बुत ते टिंडियूं चलंदियूं अवनि, पर आज मुंहं खे ॾिसी सब्र जो सिरको भरे छॾींदोसि, न त हिननि जी टंकूं भञी करे नज़ारे छॾिया था। ओ ये नबू, मुंहिंजे दिल खे ख़ुशि कर। इन लौंगा ऐं मुराद जी इज़त मुंहिंजे करे हुई। हाणे इन्हनि जी अहिड़ी बेइज़ती थिए जो माज़ीअ वारियूं मोहबतूं वरी यादि कनि। मुर्शिद साईं, तोखे यादि कंदा, ज़रूरु यादि कंदा। ईअं न जॾहिं मारा पाठा बरसात वांगुर वसंदनि न, उन खां पोइ तुंहिंजे पेरनि ते किरंदा ऐं तोबा कंदा। मुंहिंजे पुत खे ई बाहि वठी वई आहे। तुंहिंजे पुत ते त हक़ ते थियूं टिंडियूं चढ़नि। टांडा ॾेई छॾींदुमि सभिनी खे, बाहि ॾेई छॾींदुमि इन मुराद ऐं लौंग खे। जेकॾहिं न इन्हनि जे तरफ़ां का मूंखे तकलीफ़ आई त दुनिया जूं सभु तकलीफ़ूं इन्हनि जे मथां हणी छॾींदुसि। इन्हनि जो जीअण जंजाल करे छॾींदुसि। तव्हां फिक्र न कयो मुर्शिद साईं, मुराद ऐं लौंग जो ज़िक्र हलंदो, पर ख़ुशि थी हलण जो न। इहो लौंग चवंदो न से कंहिंखे मोचड़ा हणा, पर हाणे पाण मोचड़ा खाईंदो, मोचड़ा वसंदुसि मथां। पोइ ख़ुशि थींदो ऐं ख़बर पवंदसि घणे 100 आहे। पोइ असांजे पुट ते टिंडियूं चढ़ंदियूं ऐं पाण खे बि ख़बर पवंदसि। ओ ये कमदार नबू, तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं मुंहिंजो हियां ठारे छॾींदियूं। मुर्शिद साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾे, छो त मुंहिंजे बुत ते टिंडियूं थियूं चढ़नि। तव्हां जेका ॻाल्हि कई आहे न साईं, अॼु हिननि ॿिन्ही जो ख़ैरु कोन थिए। तोखे मोकल आहे, मुराद ऐं लौंग खे लेटा ॾे, कंहिंजी परवाह न कजां। दुआ कपे मुर्शिद साईं, तुंहिंजी दुआ कपे। हिन लौंग ऐं मुराद खे उहा सज़ा ॾींदोमांइ जे ज़िंदगी भर यादि कंदई। पंहिंजनि बचनि ॿारनि खे बि सलाह ॾींदा त नबू कमदार खे ॾे वेझो न वञिजो, न पीर करामत खे कुझु चइजो, छो त हिननि जे ला मुसीबत ऐं पाण खोड़ आया।